पाकिस्तान जो बरतानिया में ताज़िन सरगर्मियुनि ते सख़्त एहतजाज। बरतानवी हाई कमीशन खे डिमाश जारी। परॾेही तर्जुमान जी बरतानिया जे वक़्ती हेड ऑफ मिशन खे डिमाश जी तस्दीक़। ताहिर हुसैन इंद्रामी जो चवणु आहे त बरतानवी वक़्ती हेड ऑफ मिशन खे परॾेही ऑफिस तलब करे बरतानिया में पेश आयल मामिलो थारियो वियो। डिमाश बरतानवी शहर ब्रेडफोर्ड में पाकिस्तानी कॉन्सुलेट ॿाहिरियां कयल एहतजाज ते जारी कयो वियो। ज़रियनि जो चवणु आहे त हिकु सियासी जमात जे ऑफिशियल अकाउंट खे बरतानिया में मुज़ाहिरीन जमा करण लाइ इस्तेमालु कयो वियो। मुज़ाहिरीन चीफ ऑफ डिफेंस फोर्सिस ख़िलाफ़ चिड़ ॾियारींदड़ ऐं एतराज़ जोगी ॿोली इस्तेमालु कई। एहतजाज दौरान फील्ड मार्शल खे क़त्ल जूं धमकियूं ॾिनियूं वयूं ऐं चयो वियो त खेसि हिकु कार बम धमाके में उॾायो वेंदो। पाकिस्तान बरतानिया जी सरज़मीन तां धमकियुनि जो सख़्तु नोटिस वरितो ऐं ज़ोर ॾिनो त बरतानिया पंहिंजी सरज़मीन खे पाकिस्तान खे गैर मुस्तहकम करण लाइ इस्तेमालु न थियण ॾे। पाकिस्तान उम्मीद ज़ाहिर थो करे त बरतानिया अहिड़नि शरपसंद अंसरनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कंदो ऐं क़ानून मूजिबि क़दम खणंदो। गॾियल अरब अमारात जो सदर शेख ज़ाइद अल नहयान सरकारी दौरे ते पाकिस्तान पहुतल। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात। इन खां अॻु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार, फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर, वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं ॿियनि आला इख्तियारनि नूर ख़ान एयरबेस ते UAE सदर जी आजियां कई। UAE सदर खे एयरपोर्ट ते तोपुनि जी सलामी गार्ड ऑफ ऑनर पेश। सरकारी दौरे दौरान सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ समेत आला इख्तियारनि सां मुलाक़ातूं ॾिठल। वापार, सीड़पकारी, तवानाई, तरक्की ऐं इलाक़ाई इस्तेहकाम ते ॻाल्हि ॿोल थींदी। बैरिस्टर गोहर 10 ॾींहनि अंदरि 3 भेरा वज़ीर आज़म खे ॻाल्हियुनि लाइ मिनतूं कयूं आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ क़ौमी इतिहाद लाइ महमूद अचकज़ई ऐं कोट लखपत जेल जे क़ैदियुनि सां ॻाल्हियूं कंदो। वज़ीर आज़म जे कोऑर्डिनेटर इख्तियार वली ख़ान चयो आहे त महमूद अचकज़ई खे ॻाल्हियुनि जो इख्तियार ॾियणु PTI बानी तरफ़ां पंहिंजी पार्टी ते बेतमादी ज़ाहिर करणु आहे। मक़सदु पूरो थी वियो त PTI बानी महमूद अचकज़ई खे ॻाढ़ी झंडी ॾेखारे निकिरी वेंदो। PTI चेयरमैन बैरिस्टर गोहर वज़ीर आज़म जे कोऑर्डिनेटर इख्तियार वली जी ॻाल्हियुनि बाबति राब्ते जी दावा खे रद्द करे छॾियो। सोशल मीडिया ते जारी कयल बयान में बैरिस्टर गोहर चयो आहे त उन जो गुज़िरियल 10 ॾींहनि या पूरे साल में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां को बि राब्तो नाहे थियो। ॻाल्हियुनि जे हक़ में आहियां, पर डायलॉग जो इख्तियार सिर्फ़ महमूद ख़ान अचकज़ई ऐं अलामा राजा नासिर अब्बास वटि आहे। पहिरियां ई चयो त PTI ॻाल्हियुनि लाइ राब्तो कयो त अवाम खे ज़रूरु ॿुधाईंदासीं। सभिनी खे दरख़्वास्त आहे त ॻाल्हियुनि ते गैर संजीदा बयान ॾियण खां पासो कनि। वॾो सरप्राइज़ तयारु आहे ऐं जल्द अवाम खे ॾींदासीं। KP जे वॾे वज़ीर सुहेल आफ़रीदी जूं लाहौर पहुचण ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं। सुहेल आफ़रीदी 3 ॾींहनि जे दौरे ते लाहौर पहुची वियो। PTI अॻवाननि सां गॾिजाणियूं कंदो। कोट लखपत जेल में क़ैद अॻवाननि सां बि मुलाक़ात जो इम्कान। ज़रियनि मूजिबि सुहेल आफ़रीदी पंजाब असेंबली खे बि ख़िताब कंदो। ऑपोज़िशन लीडर मुइन रियाज़ कुरैशी सेक्रेटरी पंजाब असेंबली खे महिमाननि जी लिस्ट ॾेई छॾी। मुइन रियाज़ कुरैशी चयो आहे त कंहिं बि महिमान खे रोकण जी कोशिशि कई वई त असांजो रुख़ माल रोड तरफ़ हूंदो। वफ़ाक़ी वज़ीर इंजीनियर अमीर मकाम चयो आहे त ख़ैबर पख्तूनख्वा जे अवाम सुहेल आफ़रीदी खे लाहौर जी घिटियुनि में घुमण न पर ख़िदमत जो मैंडेट ॾिनो आहे। वॾो वज़ीर घर वापसि अचे। मर्दान में ॻाल्हाईंदे अमीर मकाम चयो त 9 मई वारा भारतीय एजेंडा ते कमु करे रहिया आहिनि। ही इदारनि खे कमज़ोर करणु घुरनि था। पार्टी सिंध में तो तकसीम के हवाले से परेशान हो जाती है, लेकिन वहाँ वो शामिल रही है कि वहाँ जनूबी पंजाब को सूबा बनना चाहिए, तो वहाँ सूबा क्यों नहीं बना? हजारा सूबे पे तो किसी को इख्तलाफ, वहाँ सूबा क्यों नहीं बना? तो ये जो बातें होती है ना तकसीम करने की, ये दरहकीकत ये लड़वाना चाहते। हम सूबे की बहस में लग जाए, सिंध की महाजिर तसादुम पैदा हो जाए और ये फिर मजीद मजे करें। एक नौजवानों का एहतजाज था, उसमें उन्होंने नंबर प्लेट को उस पर लगाया था, लेकिन मैंने तो देखा गदा गाड़ी की रेस होती है, फला होती है, उसमें तो बाकायदा अजरक के उन्होंने वो पट्टे बनाकर हिंदी बोलने वाला ये काम करे तो वो अजरक की इज्जत, और अगर उर्दू बोलने वाला एक अजब क्या आपको पता भी नहीं है कि वो उर्दू बोलने वाले ने किया या सिंधी बोलने वाले ने किया। तो मैं समझता हूँ कि इस मौजू को मौजू बनना ही नहीं चाहिए, इस पे दुकान चमकानी नहीं चाहिए। जमात इस्लामी बहुत वाज़ेह है, हमें तो ये हर जगह जम जाते हैं, हमें अजरक पेश करते हैं, लेकिन जिनकी दुकान लिसानियत पे चलती है, नस्ल परस्ती पे चलती है, वो इन मामलात में लोगों को उलझाकर अपनी दुकान चलाना चाहते हैं और हम इस एजेंडे का हिस्सा नहीं बनेंगे। जमात इस्लामी खे अजरक जे मामले ते वज़ाहत करण जी ज़रूरत न आहे। असांजे MP माज़रत कई हुई। जमात इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम उर रहमान जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। हाफ़िज़ नईम चयो त नौजवाननि जो एहतजाज हो ऐं रुगो नंबर प्लेट लॻाई। मां ॾिठो आहे त माण्हू गरगारनि जे रेस में बाक़ाइदा अजरक वारा पटा लॻाईंदा आहिनि। जेकॾहिं इहो कमु सिंधी लॻाए त इज़त ऐं उर्दू ॻाल्हाइण वारो लॻाए त तज़लील। इहा बि ख़बर नाहे त नंबर प्लेट उर्दू ॻाल्हाईंदड़ या सिंधी ॻाल्हाईंदड़ लॻाई हुई। मां सम्झां थो त इहो मौज़ू न थियणु घुरिजे। लसानी बुनियादनि ते सियासी दुकान हलाईंदड़ माण्हुनि खे उलझाए रहिया आहिनि। असां एजेंडा जो हिसो न थींदासीं। हाफ़िज़ नईम चयो त 9 सूबनि जूं ॻाल्हियूं सियासी दुकान चमकाइण ऐं अवाम खे विढ़ाइण जी साज़िश आहे। पीपल्स पार्टीअ नून लीग ॿुधाए त ॾखिण पंजाब ऐं हज़ारा सूबा छो न ठही सघिया। असांजो वाज़े मौक़िफ़ आहे त मकानी हुकूमतुनि खे मज़बूत कयो वञे। गंबड़ भरिसां तेज़ रफ़्तार कोस्टर 2 मोटरसाइकिल सवारनि खे चिभाड़े छॾियो। 1 ज़ख़्मी। क़ौमी शाहराह ते दरगाह मिस्किन शाह वटि हादसे में मेहर शाह वासी मुज़म्मिल उॼण ऐं राबेल उॼण थड़े ते फ़ौत। 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो।
पुलिस फौतन जा लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो। वाक़े बाद कोस्टर ड्राइवर फरार थी वियो। बिरिया सिटी में चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ सवें शहरी रस्तनि ते निकिरी आया। सुल्तान राजपूत, अब्दुल मजीद कीरियो ऐं ॿियनि जी अॻवानी में बिरिया रोड रेलवे स्टेशन खां बिरिया सिटी प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। अॻवाननि चयो त MPA सैयद हसन अली शाह ऐं MNA इब्रार अली शाह नाकाम थी चुका आहिनि। रोड रस्ता तबाह थी विया आहिनि। बिरिया सिटी अस्पताल खे तालके हेडक्वार्टर जो दर्जो न मिलियो आहे। डिग्री कॉलेज बिरिया रोड स्कीम रोलड़े जो शिकार आहे। पीअण जो साफ़ पाणी न आहे। जल्द रोडनि जी मरमत न कराई वई त सिंध असेंबली आॾो धरणो हणंदासीं। गढ़ी खेड़ो में वापारियुनि खे भते लाइ धमकियूं ॾींदड़ 2 जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि। जवाबदार शाहरुख लुंड ऐं ज़हीर लुंड ॾोह जो एतराफ़ कयो आहे ऐं ॿियनि 6 जवाबदारनि जा नाला बि ॿुधाया आहिनि। जल्द समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। SSP जैकबाबाद जी प्रेस कॉन्फ्रेंस। SSP कलीम मलिक खां सहाफ़ी सवाल कयो त पीपल्स पार्टी MPA मुमताज़ जखाणी अवाम मथां स्मगलिंग में मुलविस हुजण जा इल्ज़ाम हया आहिनि। SSP जवाब ॾिनो त मुमताज़ जखाणी जे इल्ज़ामनि वारी वीडियो न ॾिठी आहे। वीडियो ॾिसण बाद जवाब ज़रूरु ॾींदुसि। मुंबर में वकील नसीर कलहोड़ो जे घर ते चढ़ाई ख़िलाफ़ कराची में वकीलनि जो एहतजाज। आमिर वड़ाइत जी अॻवानी में धरणो हणी MA जिन्ना रोड बंदि कयो वियो। आमिर वड़ाइत जो चवणु आहे त IG सिंध नोटिस वठी वकील जे घर ते चढ़ाई कंदड़ पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे। ॿी सूरत में IG सिंध जी ऑफिस आॾो धरणो हयो वेंदो।